हीअ त अॻे ज़माने जी ॻाल्हि आहे। बादशाह ऐं वज़ीर पंहिंजे शिकार जे ख़्याल सां वञनि पिया त ॻोठ जे ॿाहिरां हिकु छोकिरो रांदि पियो थो खेॾे। त वज़ीर ऐं बादशाह जे वज़ीर पुछा कयो छोकिरे खां त छोकिरा हिते छा थो करीं? त छोकिरे चयोसि त हिते मां खॾ थो खोटियां। जे खॾ कीअं थो खोटींदी? जेको मुंहिंजी खोटींदो मां उन जी थो खोटियां, जेको न खोटींदो त पोइ मां रांदि थो खेॾां। हिन बादशाह ऐं वज़ीर पुछा करे रवाना थिया अॻिते हली। बादशाह जो वज़ीर खे त इहो छोकिरो वॾो सियाणो हो। वज़ीर चयो भाउ उहो छोकिरो हुन खां गंद पियो वहे नासुन मां, हो इन ॿाराणे ख़्याल में रांदि पियो खेॾियईं, हू वरी सियाणो काॾो आयो। हिन चयो इहो छोकिरो वॾो सियाणो हुयो। हिन जो बादशाह ईअं सियाणो न हुयो। वज़ीर सोचियो त ॾिसां मां छोकिरो। हिन चयो भला इहो बादशाह चए छोकिरो सियाणो आहे, इन छोकिरे खे छो न भला माराए छॾियां। भला हेॾी मुंहिंजी बेइज़ती थी आहे, बादशाह सलामत मुंहिंजी बेइज़ती करे चयो आहे छोकिरो सियाणो आहे, तूं चूं था, सो मां छोकिरो इहो माराए छॾियां। हे मोटी वापसि जो आया त हीउ साॻे छोकिरे ॾे वियो त साॻी हंधि रांदि पियो थो खेॾे। अची छोकिरे खे चयईं अॼु तोखां मां हिकिड़ो सुवालु पुछंदुमि, जे सुवाल जो तूं जवाबु सही ॾींदे त तोखे मां 100 रुपया ॾींदुमि। हिन छोकिरे चयो वज़ीर सुवालु पुछा कर, पर मां नंढो आहियां तूं वॾो आहियां, अॻिल 100 रुपया ॾे, सुवालु पोइ पुछा कर। हिन 100 रुपया वज़ीर कढी ॾिनो छोकिरे खे सुवालु कयईं त इंसान छा सां ठहंदो आहे? छोकिरे चयो वज़ीर तूं पंहिंजा लटा सभु लाहे ॾे, जेको वज़ीरी लिबास अथई सो मूंखे लाहे ॾे, मां पायां त मां इहो सुवाल जो जवाबु पोइ ॾियां थो। हिन वज़ीर देरि न कई, उहो जेको भाई वज़ीरी मुकुट हुयुसि ऐं लटा सभु वग़ैरह सभु कुझु लाहे ॾिनईसि। हिन छोकिरे सॼो पाए ऐं वज़ीर खे ॾेखारियो, वज़ीर इंसान लटनि सां ठहंदो आहे। ॾिस अॻिणे मां गदिरो लॻो पियो, मेरो लॻो पियो, सफ़ा ईअं लॻो पियो, हाणे तुंहिंजा लटा वज़ीरी पाता अथमि त ॾिस मां कहिड़ो लॻो पियो आहियां, ख़ूबसूरत हसीन सम्झ में अचां थो न। इंसान लटनि सां ठहंदो आहे। हिन खे इन सुवाल में बि बादशाह हिन वज़ीर खे हणी वियो। वज़ीर वरी चयुसि त ॿियो सुवालु कयईं अथई, पर 200 रुपया ॾींदोमांइ, जे उहो सुवाल जो जवाबु ॾिनई त 200 रुपया ॾींदोमांइ। वज़ीर खे चयईं वज़ीर सुवालु कर। चयईं त प्यादो सुवार, सुवार प्यादो। चयईं वज़ीर 200 रुपया पहिरियां ॾे मूंखे, ऐं तूं पाण वारो घोड़ो बि ॾे, त पोइ मां तोखे ॿुधाईंदुसि प्यादो सुवार ऐं सुवार प्यादो कीअं आहे। हिन वज़ीरी लिबास हुनखे पाराए छॾियो अॻे, ऐं हिन खे घोड़ो बि वज़ीरी ॾिनो पंहिंजो, ऐं हिन 2-3 चकर ॾियाराए, ऐं चए वज़ीर अॻिणे तूं कीअं हुएं? सुवार हुएं, हाणे तूं प्यादो आहे। मां प्यादो हुउमि, हाणे मां सुवार आहियां, हाणे मां हलाए थो बादशाह खे सलाम ॾिजाए। हे बादशाही लिबास ऐं वज़ीरी घोड़ो कायूं हलियो वियुसि। छोकिरो जीअं करे त ॾाढी वियो। हल हिन खे सूरु हुयो अंदर में। वरी वज़ीर छोकिरे तलाश में निकिरी पियो, ॾिठईं त लोढ़ो पियो थो हणे। वरी चयईं तोखे मां 800 रुपया ॾींदुमि। 800 रुपया तंहिं वेरे दौर में वॾा हुया, चई 800 रुपया ॾींदोमांइ, पर उहो सुवाल जो जवाबु ॾींदे त 800 रुपया ॾींदोमांइ। हिन छोकिरे चयोसि 800 रुपया वज़ीर पहिरियां मूंखे ॾे, ऐं सुवाल बि ॿुधाए त मां सुवाल जो जवाबु ॾियां थो। हिन सुवालु ॾिनुसि चई आसमान जो विच किथे आहे? हिन चयो 800 रुपया ॾे। 800 रुपया वठी ऐं विच ते धिकी हणी ऐं उन ते कानो हणी फिटी कयईं। चई वज़ीर हेॾो बि माप कर, होॾो बि माप कर, विच हिते आसमान जो। हिन चयो ईअं कीअं हूंदो? हाणे हिते धिकी हणी तूं विच कयो। वज़ीर विच इहो आसमान हिते अथई, हाणे मां हलाए थो। हिन खे अफ़सोस में वञी वेही रहियो। हिन चयो तूं सुवालु न आहे भॻो पैसा। हिन छोकिरो खयूं हलियो वियो। चई जिथे वणे ते तुर फ़ैसिलो रख वञी, विच इहो आसमान हिते आहे। हे हलंदो हलंदो इहो वज़ीर दांह खईं। चईं त मूंखां छोकिरो फलाणो 800 रुपया वठी वियो आहे, सो हाणे मूंखे ॾिए नथो। हिन बादशाह सलामत चयोसि छोकिरो कहिड़ो? चई भाई जेको इहो रांदि पियो खेॾे न, त इहो ई छोकिरो हुयो। चई तोखे मां चयुमि इहो छोकिरो सियाणो आहे त इन सां को बि न शर्त रख या कुझु बि न कर। चई हाणे वरी हिन बादशाह यकदमि छोकिरे खे घुरायो, ऐं बादशाह सलामत पुछा कयो त वज़ीर जा 800 रुपया तो ॾिए, तूं छो नथो ॾिएसि? चई बादशाह सलामत वज़ीर कयो मूंखां सुवालु, सो सुवाल जो मां जवाबु ॾिनो आहे। चई वज़ीर सुवालु कहिड़ो कयो अथई? चई वज़ीर चयोसि त बादशाह सलामत मां चयोमांसि त आसमान जो विच किथे आहे?
हिन हिकु धिकी ठाहे हुन ते कानो हिन ते आसमान जे विच हिते आहे। चई वज़ीर तुंहिंजी उमिरि गुज़री वेंदी पर आसमान जे विच तूं न वापे सघंदे, तूं वापे पूरो कर खोट पए त हिन खां पैसा वठूं न असां 800, हे त पंहिंजे हिसाब सां तूं पूरो कर। वज़ीर ॻाल्हि में खुटी पियो। वज़ीर खे चयो हिन त बादशाह सलामत हिन छोकिरे सां वरी ॿिए वारी शर्त न रखजांइ। हीउ छोकिरो हली घर वियो हलियो ऐं वरी बादशाह ऐं वज़ीर पंहिंजे शौक़ु शिकार जे ख़्याल सां निकिरी पिया। ॾिठनि त छोकिरो साॻियो ई रस्ते में लोड़ो पियो थो हणे। सो बादशाह सलामत खे चयो छोकिरे त बादशाह सलामत अगरि जे मूं में कमु पवई त हुकुम कजांइ। त बादशाह सलामत जो जी जी जे कमु पियो त मां तोखे घुराईंदुमि सही। हाणे वज़ीर इन जॻह ते थोरो अॻिते हलिया त वज़ीर खिलियो त बादशाह चयो त खिले छो? चई हाणे छोकिरो जेको ॾिस जंहिंखे नासरूं सिंगूं गिगूं पियूं थियूं वञनि, हाणे उहो त बादशाह खे चवे त मूं में कमु पवई त घुराइजांइ। त वज़ीर खे बादशाह चयो त वज़ीर ईअं न हूंदो त जुतीअ खे बि वारो आहे, कंहिं बि इंसान में कंहिं महिल बि मुंहिंजो कमु पइजी सघे थो। मां ईअं थोरी चवंदोमांसि त तूं मुंहिंजे कम जो न आहे, इन में मुंहिंजो कमु कंहिं महिल पइजी सघे थो। हे साईं ईअं चई हिन बादशाह वज़ीर खे चयो। हे हलंदा हलंदा अॻिते वञनि त ॾिठईं त हिकिड़ी दॿुली पई आहे। हिन जो दॿुली ॾिठी बादशाह त वज़ीर खे चई इहा दॿुली ॾिस छाजी आहे ऐं कीअं आहे? हिन चयो त हे ते बादशाह वज़ीर थोरो अॻिते वञी हुन दॿुलीअ खे जो ढक जो लाहे त उन मां हिकु बला निकिती। वॾी बला निकिती, हिकु हुन दॿुलीअ वारियल हुई। त अची हिन बादशाह ऐं वज़ीर जे अॻियां बीह रहे। हाणे वज़ीर ऐं बादशाह सम्झंदा हाणे हेॾी बला आहे, इहा ज़रूरु असांखे खाईंदी। सो हाणे कीअं मसाइलो थिए, दिमाग़ ॿिन्ही जो कमु न पियो करे। पर वज़ीर खे यादि घुरो अचियो ऐं बादशाह सलामत बला खां पुछा कई त तोखे रुॻो इंसानु खाइणो आहे या असां ॿिन्हिनि खे हिकिड़ो खाइणो आहे? चई मूंखे मिड़े इंसानु खाइणो आहे, तव्हां मूं को बि खाइजाए पर खाईंदुमि हिकिड़ो ई। हिन चयो त बादशाह सलामत खे वज़ीर चयो त वज़ीर बादशाह सलामत जेको छोकिरो रांदि पियो खेॾे उहो तोखे चए पियो कमु पवई त हुकुम कजांइ। उन छोकिरे खे घुराए, उहो छोकिरो हिन बला खे खारायूं त असांजी जान छुटे। वज़ीर खे उअं ई बि छोरो माराइणो हुयो। हिन चयो त तूं यकदमि उन छोकिरे खे घुराए, बादशाह जो ऑडर ॾिनसि। हुते हाणे भला अॻियां बीठी आहे, हुनखे वज़ीर वापसि वियो। साॻे हंधि छोकिरो रांदि पियो थो खेॾे ऐं बादशाह सलामत जो छोकिरे खे नियापो ॾिने। बादशाह सलामत तोखे घुरायो आहे तकड़ि में हल। हे छोकिरो देरि न कई, वज़ीर सां गॾु चढ़ी पियो। वञी उते साॻे हंधि पुॻो जिते बादशाह ऐं बला हुई। ॾिठईं त हाणे वॾी बला आहे, हाणे हीअ त हाणे खाईंदी ज़रूरु। हे छोकिरो सियाणो वॾो। सो बादशाह सलामत खे चईं वज़ीर खे हीअ बला काॾों आई? चईं त हिन दॿुलीअ मां निकिती। दॿुलीअ हेतिरीअ मां इहा बला हेॾी निकिती? चई हा। चईं बादशाह सलामत ऐं वज़ीर खे चईं तव्हां कूड़ा हो ॿई, सो हेॾी बला हिन दॿुलीअ मां कीअं निकिरंदी? हे हिननि ते एतबार ई न पियो करे। हुन बादशाह ऐं वज़ीर ते हे चवनि पिया हिन दॿुलीअ मां निकिती। हे वरी खिले वेठो बसि हिनखे, हिन दॿुलीअ मां कीअं बला निकिरंदी? चरियो था कयो, मूंखे चरियो कंहिं ॿिए खे कयो। हिन वरी बला खां पुछा कई छोकिरे त तूं ॾे हवाल भला, हे त ॿई कूड़ा आहिनि, तूं ॾे हाल हवाल, तूं किथां पैदा थिए? चई न मां हिन दॿुलीअ में निकितमि। बला खे चईं हे त वारा बेवकूफ़ आहिनि पर तूं मूंखे बेवकूफ़ न करे, मां बेवकूफ़ न थींदुमि। इन दॿुलीअ में तूं कीअं रही सघंदी, एॾी वॾी बला? हिन चयो त मूंखे एतबार नथो अचे, तूं हिकु जॻह ॾिसां भला, वञी त ॾेखार। हिन भला एतबार न पियो करे। भला एतबार ॾियण लाइ दॿुली में अंदरि घिरी ॾिठईं त हाणे पूरी तरह ते घिरी वई आहे, त हुनखे पुड़ अची थो वञे। जंहिं महिल पुड़ ॾेई ऐं बला खे हथीअ करे वेही रहियो। त बादशाह ऐं वज़ीर जा वात पटिजी वियो ऐं बला हिन सुक कई। चईं तव्हां बादशाह खे चईं तूं बि सचो, तुंहिंजो वज़ीर बि सचो ऐं हीअ बला बि सची, पर जे मां ईअं न कयां हा त हीअ बला अंदरि न वाड़जे हा ऐं असांजा सिर न बचनि हा, हिकिड़ो न हिकिड़ो खाए हा। हिन चयो न बादशाह सलामत वज़ीर खे चयो ॾिस तोखे मां चयुमि न हीउ छोकिरो केॾो सियाणो आहे, पंहिंजो बि सिर बचायो, असांजो बि ऐं बला जो बि सिर बचायो। हिनखे बादशाह सलामत हिनखे चयो त हाणे वरी बादशाह सलामत खे हिन झले छॾियो त वरी का शइ बि ॾिसे त न खणिजांइ, सुहिणी शइ ख़तरनाक हूंदी अथई, का बि सुहिणी शइ दॿली ॾिसी तूं खइली त ज़रे घरि सिर वियो हुई, वरी इहा ग़लती न कजांइ। हिन बादशाह सलामत चयो बसि वरी मां तौबा कई। साईं कुझु ज़मानो थियो, वरी बादशाह पंहिंजे पुट जी शादी वादी कराई। साईं कुझु नचणियूं हूंदियूं, हिकु कञरी उते बादशाह वटि हुई। सो नची नची हुन बादशाह सलामत चयो त तूं मुंहिंजो काज हलायो आहे, जेको घुरिणो अथई घुर। चई बादशाह सलामत मूंखे ॾिनो अलाज ॾिनो गंजा, तूं छा ॾींदे? वरी पुछा कयसि
जेको घुरिणो अथई घुर। चई मूंखे ॾिनो अलाए ॾिनो गंज आहे, तूं बादशाह सलामत ॼण छा ॾींदे। आख़िर चकर शराशर ते 3 चकर बादशाह पुछा कयुसि त तोखे जेको घुरिणो आहे सो घुर। चई बादशाह सलामत मूंखे ॿियो कुझु न खपे, तुंहिंजी महिलात ते मूंखे रुॻो हंगणो आहे। हाणे ईअं कञेरी चयसि, ईअं बादशाह खे जज़्बात थी वई कारजी, तूं सॼी दुनिया मां ॿियो कुझु घुरे हा, तूं इहा हलियली छो घुरी। हाणे बादशाह सलामत वाइदो बि करे जेको घुरिणो अथई त मां ॾींदुमि तोखे। उहो वाइदो थियलो हुअसि। हाणे बादशाह सलामत छा करे, ऐं कञेरी चवे त मूंखे महिलात तुंहिंजे ते हंगणो आहे, त माण्हू बादशाह सलाम जो मूं ते खिलंदा त कञेरी बादशाह जी महिलात ते हंगी वई। हिन खे यादि करो पइजी वियो छोकिरे जो, हिन जो मसइलो हल न पियो थिए। हे छोकिरे खे ॾे नियापो खणायो वज़ीर जे हथां, वज़ीर डुक वञ हिन साॻे छोकिरे खे वठी आ त इहो ई असांजे सुवाल जो जवाबु ॾींदो ऐं मूंखे छा करिणो आहे हिननि वज़ीरनि खां नौकरनि खां, पर सॼे बादशाहनि खां बि इहो हल पुछा कयो, पर बादशाह सलामत खे चवण इहे ई लॻा तुंहिंजी ज़ुबान थिए त कञेरीअ खे हंगाए, ॿियो को हल ई कोन कीअं कढी ॾिनुसि। यकदमि छोकिरे ॾे वज़ीर वियो, छोकिरे खे वज़ीर वञी नियापो ॾिनो त बादशाह सलामत तोखे घुरायो आहे त तंहिंजी मिंट में अचे। हिन जो सही आहे। बादशाह सलामत हिन खे जीअं ई जो लोड़ो हणे पियो, हिन खे ॿियानो ऐं कुहाड़ी साॻी हुई हथ में। हे उहा फिटी न कई, घोड़े ते चढ़ी पियो त बादशाह वज़ीर चयुसि त हे सामान काॾे थो खयूं हले, तोखे बादशाह सलामत घुरायो आहे। चई त मां पंहिंजो औज़ार नया फिटी कंदो, जेकी शइ मूंसां गॾु आहे सो मां खयूं हलंदुमि। हाणे जे न पियो खणे वज़ीर त वज़ीर खे बादशाह जे हथां केरु बचाए। सो वज़ीर छोकिरे खे वठी रवानो थी पियो, साॻी महिलात में पुॻा। सो अची बादशाह सलामत ॻाल्हि कयसि त मुंहिंजो हिन सां वाइदो थियल आहे, सो हाणे हीअ थी चवे त मूंखे महिलात ते हंगणो आहे। हिन चयो त बादशाह सलामत ॿुधी कञेरी खे चई तोखे कीअं सुवाल, चई हा वाक़ई मूंखे महिलात ते हंगणो आहे। चई हल हंग। बादशाह सलामत हाणे वाइड़ो थी वियो, छोकिरो वठी हुते महिलात जे मथे वियुसि। चई त हिते तूं हंग, पर पेशाब जो टेपो बि कई त उन महिल कुआड़ी ॾिसंदी हणी पूरो कंदोमांइ। चई ज़रूरु हाणे पेशाब त ईंदो न। चई न साईं, असांजो वाइदो तोसां थियल आहे रुॻो हंगण जो, पेशाब कंदीअ उन महिल ई मारींदोमांइ। कञेरी जो पेशाब त थोरो घणो हंगण सां गॾु ईंदो न। चई न, पेशाब कंदे टेपो ई पेशाब हेठि किरियो त उन महिल ई मुंडी लाहींदोमांइ। हिन कावड़े में कञेरी निकिरी पई ऐं बादशाह सलामत खे चई, बादशाह सलामत खे दाण ॾिनी तूं पंहिंजो वाइदो न पूरो कयो। चई बादशाह सलामत वाइदो तूं पूरो कयो, हिन खे मां चयुमि तूं हंग, हीअ न हंगी, बाक़ी जेकॾहिं पेशाब करे आ त मारींदोमांसि, रुॻो हंगे। हिन जो वाह छोकिरे चल विड़ी। बादशाह सलामत खे ॻाल्हि मज़ो अची वई, एतिरनि माण्हू में एतिरो दिमाग़ कई वरितो कोन। हाणे जी हिन चयो त बसि कञेरी चयो त मां सभु कुझु छॾु, मां कोन थी हंगा, मूंखे पंहिंजा पैसा ॾे। चई बादशाह सलाम जी छाजा पैसा, जेको तूं वाइदो मुंहिंजो सां कयो आहे उहो पूरो कर, तूं हल महिलात ते वञी हंग वञी, बसि तोखे इजाज़त आहे मुंहिंजी बि, बाक़ी पेशाब कई त पोइ तूं पंहिंजे ज़िम्मेवार पाण आहीं। हिन चयो मूंखे न आहे त न आहे त निकिर। हिन देरी न कई, छो उन मां रन खे कढी छॾी कञेरीअ खे, ऐं हिन जो मसइलो बादशाह जो हल थी वियो छोकिरे जे ज़रिए। हे रही ॾाढो ख़ुशि थियो छोकिरे खे। सही हिन बादशाह चयो त वज़ीर मूं वटि आहे, पर वज़ीरी तौर ते तूं हिकु स्पेर में मूंखे हुजे, अहिड़ा मसइला थियनि मां तो ॾे त केतिरा माण्हू मोकिलींदुमि, सो तूं हिते मूंसां गॾु हुजो, जंहिं महिल बि मूंखे कमु पियो त मां तोखे घुराए पुछा कंदुमि। बादशाह सलामत खे चई बादशाह सलाम त मुंहिंजी हिकिड़ी माउ आहे ऐं मां आहियां, मां माउ खे न छॾे सघंदुसि। सो ईअं थींदो। चए तुंहिंजी माउ खे मां हिते घुरायां थो, तव्हांखे हिकिड़ी हवेली अलॻि थो ॾियां, उते तुंहिंजी माउ खे नौकिराणी चौकिराणी सभु ॾियां थो, सुकून ज़िंदगी गुज़रंदी, तूं रुॻो मुंहिंजो इन ख़्याल लाइ हुजे। हिन जो सही आहे बादशाह सलाम जी, तव्हांजी इहा राय आहे त पोइ सही आहे। हिन छोकिरे जी तकड़े माउ अचे वई, हिंदुरनि में लोॾे पई, साईं बानियूं लोॾनि पई वेठियूं, साईं हीउ छोकिरो सभु ख़ुशि लॻो हिते घुमंदो रांदियूं बांदियूं खेॾंदो हुते। ऐं वज़ीर जेको हुयो त उनखे अंदर में इहा ॻाल्हि घेरी वई, बणाया बादशाह सलामत हेॾी इज़त हेॾो मान इन छोकिरे हेती रे ॾिए थो, जेके मुंहुं धोअण बि सही तरह से ॾांहुं नथो अचे। हीअ ॻाल्हि हलंदी हलंदी बाज़ारि में वियो वञी हिकु कासाईअ सां हीअ डील करे आयो। कासाई खे चई त छोकिरो दोस्त वठणु उनखे कोई मारे हलाए छॾिजांइ, जंहिं में जान छुटी वञे मुंहिंजी। कासाई अचियुसि, चई त ईअं न थींदो, मूंखे बादशाह कढाए छॾींदो माराए छॾींदो। चई त तोखे 200 बि उहे पवंदा ऐं 500 रुपया मां बि ॾियां थो, पर इहो छोकिरो अचे
हथ में थाली हूंदसि ऐं 200 रुपया हुजनि ऐं उहो ईंदुई त गोश्त वठण लाइ त उनखे कोई मारे छॾिजांइ। हली हली हिनखे वज़ीर जी ॻाल्हि हूंदे कासाई राज़ी थी वियो। हिन साईं देरि न कई, सुबुह साझर अची ईंदुई। हिन साईं सुबुह साझर सां वञी वज़ीर आर्डर ॾिनो साॻे छोकिरे खे त बादशाह जा महिमान अचणा आहिनि, हीअ गोश्त हीअ थाली ऐं हीअ 200 रुपया अथई, इहे खणी हल। सो फलाणे कासाई वटां गोश्त वठी आ तूं। हाणे त वज़ीर ऐं बादशाह जो आर्डर थी वियुसि। हीउ छोकिरो हलंदो वञे पियो त वज़ीर जा ऐं ॿिया ॿार कुझु रांदि वञी खेॾनि पिया ॾिकी ॾकर। सो हुनजो ॾिकी हईं त वञी परे हली वई छोकिरे, त हाणे हुन जी ॾिकी केरु खणणु वञे। हाणे वज़ीर जो छोकिरो एतिरी मंज़िल न करे वेंदो। वज़ीर जे छोकिरे चयोसि त इहो हेॾो दुकानु भर में आहे, सो मां वञा थो इहो गोश्त वठी थो अचां, इहा मुंहिंजे हिसे जी तूं ॾिकी खणी आई हिते पी त मां मोटी थो अचां, पोइ तूं खणी वञ गोश्त। हिन ज़िद कयोसि चई न मूंखे बादशाह विढ़ंदो, चई मां वञा थो मोटां थो, चई वज़ीर बि विढ़ंदो, चई उन जी ज़िमेवारी मुंहिंजी आहे, सभिनी छोकिरनि शायदनि हे मां वियो पंहिंजी ज़िमेवारी तुंहिंजी खणां थो मां। हिन सां देरी न कई, छोकिरे हिनखे थाली बि ॾिनी, उहे 200 सभु कुझु ॾिना। वज़ीर जो छोकिरो वियो, हे हो ॾिकी खणणु वियो, कुझु मंज़िल त हुई, धकु लॻोसि। वरी हिननि जे हिसाब सां वज़ीर वारे छोकिरे जी जॻह ते हिन रांदि खेॾी। हो जो हलंदो हलंदो वियो त कासाईअ वटि इहो गोश्त वठणु आयो आहियां। सो कासाई ॾिठो त बणा 200 प्लेट ऐं सुबुह जो टाइम साॻो ई घर साॻे टाइम ते ॾसी जीअं ते देरि न कई कोठीअ में वठी आई कासाईअ वज़ीर जो पुट मारे विधो ऐं उन जो गोश्त हेॾे होॾे करे छॾियईं। साईं हलंदो ॾिठईं त हाणे वज़ीर जो निकितो हवेलीअ खां ॿाहिरि, हिन छोरो पियो ॾिकी ॾिकी रांदि खेॾे। चई छोड़ा हेड़ा तेड़ा कुते जा पुट, तोखे मां साझर लाको ॾिनो त बादशाह जा महिमान पिया था अचनि त गोश्त उन लाइ वठी आ, तूं हिते पियो रांदि खेॾे। हो वज़ीर बादशाह जा महिमान पुॼी विया, बुख पिया था मरनि, तूं वरी हिते पियो रांदि खेॾे। चई वज़ीर मां छा कयां, तुंहिंजो छोकिरो जो वियो आहे साझर वटि, उहो गोश्त वठी अचण वारो हूंदो, सो मूंखे हिते ॾिकी ॾिकर जे हिसाब सां बीहारे वा इचो मोटियो। वज़ीर ज़मीन पेरनि हेठो निकिरी वई। वज़ीर चयो भणा हाणे मुंहिंजो पुटु वियो, हिन उतां ई खणी घूर कई दुकानदार ॾे वञी पुछिया कईं कासाईअ खां ॾे हवाले। चई त छोकिरो, चई इहा प्लेट हे 200 रुपया अथई। छोकिरो वियो ई, चई तोखे ख़बर नथी पए त उहो मुंहिंजो पुटु हो, हीअं हीअं। चई नेड़े ते त कोन लिखियलु वज़ीर तुंहिंजो पुटु हो, तूं मूंखे चई वई हाणे तुंहिंजो हुकुम न पियो वञा त माराए पियो न तूं मूंखे। हिन देरी न कई त हाणे उन महिल गोॾा ऊंधा करे सटणु लॻो। वञी सुम्हण दर वञी बादशाह वटि पुॻा। वज़ीर जी घर वारे त हीअं अहिड़े पारे कासाईअ मुंहिंजो पुटु मारे छॾियो। सो ढूंढ कर पई पवेसि। हाणे साईं उन महिल बादशाह खे जज़्बात अचे, भणा वज़ीर जो पुटु कासाईअ कुई छॾियो, हे मुंहिंजे बादशाहीअ में इहो ज़ुल्म थो हले पियो। देरी न कई, सुबुह साझर थियो, वञी कासाईअ ॾे मोकिलियईं पंहिंजा नौकर चाकर, उहे सूबेदार त वञी कासाईअ खे पेर ई न खुंड उतो ई खणी आया सिधो सो बादशाह जी हवेली वञी। बादशाह सलामत चयो तूं हेड़ो आहे तेड़ो आहे, हिन महिल फांसीअ ते चाढ़ियां थो, तूं असांजी बादशाही मुंहिंजी मर्ज़ी, तूं माण्हू थो कोहें। बादशाह सलामत खे चई बादशाह सलामत मूंखे भली फांसीअ चाढ़े मुल्क निकाले, पर हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध रुगो, बसि आख़िरी त भला ख़्वाहिश मुंहिंजी ॿुधो। वज़ीर बादशाह सलामत थधो थी चई पुछा ॿुधाए छा मसइलो आहे। चई त इनखे छोकिरे खे कोहण लाइ बि मूंखे वज़ीर चयो हो ऐं मूंखे 500 रुपया सॼा सारा ॾिना ऐं मां न पियो मञांसि, पर मूंखे ॾाढ करे धमकियूं ॾेई बि मूंखे मञ रहियो। सो इन में मुंहिंजी का बि ग़लती न आहे, वज़ीर जी ग़लती आहे, तव्हां भली पुछा कयोसि। वज़ीर चयुसि त हा बादशाह वज़ीर। चई हा बादशाह सलामत। वज़ीर क़बूल कई आहे ॻाल्हि, मां हिन पंहिंजो पुटु ॾिना, पर हुन चई त हुन छोकिरो इहो ई न जेको ॾसियो मैं जेको रांदि पियो खेॾी। चई हा बादशाह सलामत, इन छोकिरे खे मोकिलियां पियो, इन लाइ मारण नाले चयो मां, पर मुंहिंजो पुटु इतफ़ाक़ आहे। चई बादशाह सलामत चयसि वज़ीर तोखे यादि आहे त तोखे छोकिरे छा चयो पहिरें ॾींहुं तोसां मिलिया हुआसीं। छोकिरो चए पियो त जेको मुंहिंजे लाइ खॾ खोटींदो सो मां उन लाइ थो खोटियां, तूं हुन लाइ खॾ खोटी त उन खॾ में तुंहिंजो पुटु ई वियो हलियो, हो छोकिरे खे त कुझु ई कोन थियो। इहा सबक़ु सिखी छॾी वज़ीर, पंहिंजो पुटु तूं पाण मारियो, हुन छोकिरे जो ॾोह न आहे, न हिन कासाईअ जो आहे। महिल जो तूं फांसी ते चढ़, तूं हुन छोकिरे सां वेर रखियो छो, तोखे मां सम्झायो बि हुयो। कल्ह ठाम छोकिरो ऐं छोकिरे जी माउ ऐं बादशाह ख़ुशि लॻा वेठा ऐं वज़ीर खे फांसी ते चढ़ाए छॾीनि त इहो बेवकूफ़ीअ वारो कमु ॿिए वारे न करे। जीअं त असांजे
यूट्यूब चैनल ते गॾु रहण लाइ महिरबानी तव्हांजी, ऐं हिन ते तव्हांखे अहिड़ियूं ख़ुशख़बरीअ जूं मिलंदियूं रहंदियूं, बहितरीनु। महिरबानी।